आज भानसदाबाद के अंदर फ़लस्तीनी मुसलमानन से इज़हार यकजहती जे लाइ गॾु थिया आहियूं ऐं उन खां पोइ ॿियो अहम इशू जेको सिंध के हवाले से सिंधु दरिया के मथां मुतनाज़ा कैनाल अॾण के हवाले से उन के ख़िलाफ़ असां गॾु थिया आहियूं ऐं उन खां पोइ जेको अहम इशू है भानसदाबाद जो अमुन बहाल करण अमुन की बहाली दुकानदार हज़रात तव्हां ॾिठो चाचा गुलाम शबीर जोयो साहब भाऊ अब्दुर्रहीम उमरानी साहब ऐं ॿिया खोड़ सारा शहरी उन्हनि सां वाक़ियात पेश आया दुकानदारनि सां अॼु उन बदमनीअ के ख़िलाफ़ ही असां पुरअमन एहतिजाजी रैली कढी है। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात हमेशा पेश हूंदी है हर मामले के हवाले से। अज भी असां उन्हनि टिनी अहम इशूज़ के हवाले से फ़लस्तीनी मुसलमानन की हिमायत के लिए गॾु थिया आहियूं। अक़वाम मुत्तहिदा ऐं आलमी इदारनि खे हाणे अघोर निंड मां उथी करे उन्हनि फ़लस्तीनी मुसलमाननि जी मदद करणु घुरिजे ऐं इसराइल जेको मुल्क आहे उनखे ख़तमु करे इसराइली सरज़मीन फ़लस्तीनी जेके हक़ीक़ी मालिक आहिनि उन्हनि जे हवाले कई वञे ऐं उन्हनि जो जेको आहे सो नाहक खून वहाइण क़त्लेआम बंदि कयो वञे ऐं सिंधु कैनाल से जेके मुतनाज़ा कैनाल अॾण जा प्रोग्राम जहिड़े मरहलनि में पहुची चुको आहे असां उनजी सख़्तु मुज़म्मत था कयूं। फिल फोर उन पंहिंजे फ़ैसिलनि खे वापसि वठी करे सिंधियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे छाकाणि त सिंधु दरिया असांजो जियापे जो सबबु आहे। चवनि पिया त उन मां पाणी जेको बाचू हूंदो उहो असां जेको आहे सो छोड़ कंदासीं चोलिस्तान जे तरफ़ असांखे इहो बिल्कुलु नामंज़ूर आहे छाजे करे चेट कतीअ जा फ़सुल बि असां वटि मुश्किल सां थी सघनि था पिया त असां पाणीअ जो कतिरो बि ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। असां इन जी हिफ़ाज़त जे लाइ इंशा अल्लाह ताला पंहिंजे आख़िरी खून जे क़तरे ताईं सिंधी दिलेर फर्ज़ंद सिंध जा इंशा अल्लाह उन जी हिफ़ाज़त जे लाइ असां कोशिशि रहंदासीं। इंशा अल्लाह जहिड़ी तहरीक असांखे सिंध गिर मुल्क गिर तहरीक पुरअमन असांखे हलाइणी पई त इंशा अल्लाह ताला अहले सुन्नत व जमात हमेशा जीअं मैदान अमल में हूंदी।